नाज़िम, खैरपुर जिले में गुज़रियल इलेक्शन दौरान चूंडियल नुमाइंदनि जे 5 साल जी कारकर्दगी एतिरी बहितर नाहे रही। उन हवाले सां पेश आहे वकार मंगी जी ही रिपोर्ट। खैरपुर में 5 सालन अंदर पीपुल्स पार्टी के केड़े एमएनए केड़े एमपीए की कारकर्दगी बेहतर है, उन्हनि केड़ा तरक्याती कम कराया। अगर सैयद कायम अली शाह की गाल कजे तो हू इन पीरियड में 3 साल वजीर आला रहे। उन खैरपुर में IBA कॉलेज, कैडेट कॉलेज, एग्रीकल्चर कॉलेज, मेडिकल कॉलेज, मेहरान यूनिवर्सिटी समेत केतरा ही तैलीमी इदारा ठाया। जडे त संदस न्याणी अगूणी एमएनए नफीदा शाह जी गाल कजे तो हूअ भी 5 साल मखसूस सीट ते एमएनए रही, पर 5 सालन में खैरपुर में कई अड़ियूं स्कीमूं न ॾेई सघी जंहिंसां अवाम उन मां मुतमिन हुजे। अगूणी एमएनए नवाब वसाण पंहिंजे तक में केतरनि ई रोडनि ऐं स्विगेज जूं स्कीमूं ॾिनियूं। हुन कुंभ में पिणु ग्रेड स्टेशन जो इफ्तिताह कयो। अगूणी एमएनए मेरीन भुट्टो जी भी कारकर्दगी का बेहतर न रही। हू मखसूस सीट ते एमएनए थी, पर हुन भी का वॾी स्कीम न ॾिनी। ख्वाबनि जे बादशाह मंज़ूर सां भी पंहिंजे तक में को ख़ासि तरक्याती कम न करायो। जॾहिं त संदसि तक जा माण्हू मिठे पाणी लाइ परेशान आहिनि। हुन जे तक में केतिरा स्कूल बंदि पियल आहिनि। अगूणे एमपीए नईम खरल जी कारकर्दगी भी सिफ़र रही। हू सिर्फ़ 5 सालन में हिकु दफ़ो पंहिंजे तक में वेंदो आहे। उहो ॾींहुं इलेक्शन जो हूंदो आहे, पर हिन साल वोटरनि पारां नईम खरल खां सख़्तु पुछाणे जो लायामल तय कयो वियो आहे। अगूणे एमपीए फज़ुल शाह भी पंहिंजे तक जे वोटरनि खे क़ाइल न करे सघिया, छो जो हुन जी भी का कारकर्दगी नज़र नथी अचे। हुन जा भी वोटर गुस्से में मुब्तला आहिनि। हिन दफ़े कुझु भी करे था सघनि। सीट ते चूंडियल अगूणी एमपीए गज़ालिया साल जी कारकर्दगी सिफ़र आहे। हू 5 साल में एमपीए रही, पर हुन अहिड़ो वॾो को भी प्रोजेक्ट न ॾिनो। 5 साल अंदर हुन कंहिं भी नंढी स्कीम जो भी इफ्तिताह न कयो। छा पीपुल्स पार्टी जा वोटर ॿीहर उन्हनि उम्मीदवारनि खे वोट ॾींदा जेके वोटरनि जी उम्मीदनि ते पूरा न लथा आहिनि, उन्हनि जा मसइला हल न आहिनि कया। हाणे फ़ैसिलो 5 जुलाई ते छॾियूं था त छा आवाम ॿीहर उन्हनि उम्मीदवारनि खे वोट ॾेई अवाननि ताईं पहुचाईंदो या हिन दफ़े नवनि चेहरनि खे चांस ॾींदा। कैमरामैन जान मोहम्मद नारेजो सां गॾु वकार मंगी, मेहरान TV न्यूज़, खैरपुर मीरस।